सिंधियाणी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध में औरतुनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी घुर कई वई आहे। सिंधियाणी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां औरतुनि जे क़त्ल ऐं कारोकारी निज़ाम ख़िलाफ़ थियल अहम प्रेस कॉन्फ्रेंस में ऑर्गेनाइज़र शाज़ा अहमदाणी, सेक्रेटरी नुसरत ख़ासकेली, सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र फिज़ा मुल्ला, सीनियर अॻवान अमीरज़ादी ब्रह्माणी ऐं अज़रा रिंद ॿियनि चयो आहे त सिंध में कारोकारी जहिड़नि कूड़नि इल्ज़ामनि हेठि मासूम नियाणियुनि खे क़त्ल करण जा वाक़िया तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि, जॾहिं त तालीमी इदारनि में बि छोकिरियुनि खे हिरासां करे खेनि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर कयो पियो वञे। उन्हनि इल्ज़ाम हयो त हुकूमत जरगाई निज़ाम खे मज़बूत करे कातिलनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे रही आहे, जंहिं सबबि इंसाफ़ जो निज़ाम कमज़ोर थी चुको आहे। अॻवाननि चयो आहे त हर साल मुल्क में लॻभॻि 900 खां 1000 औरतूं क़त्ल कयूं वञनि थियूं, जिन में वॾी अक्सरियत सिंध सां तालुक़ रखे थी। प्रेस कॉन्फ्रेंस में मुतालबो कयो वियो आहे त ज़िम्मेवारनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे।